सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त आइन में अक़लियतुनि समेत सभिनी शहरनि जा हक़ बराबरि आहिनि। अक़लियतुनि जा बि एतिरा ई हक़ आहिनि जेतिरा मुंहिंजा आहिनि। लाहौर में सेमिनार खे ख़िताब कंदे जस्टिस मंसूर अली शाह चयो त चाहियूं था त अक़लियती जज बि अदलिया में अचनि। असां बि इस्लाम बि असांखे अक़लियतुनि जे एतिराम जो दरस ॾिए थो। हुन चयो त आइन में अक़लियतुनि खे तहफ़ुज़ हासिलु आहे। क़ौमी झंडे में अछो हिसो अक़लियतुनि जी नुमाइंदगी करे थो। जस्टिस मंसूर अली शाह वधीक चयो त आइन में समूरनि शहरनि खे बराबरीअ जा हक़ हासिलु आहिनि। मुल्क जी 4% आबादी अक़लियत आहे। इस्लाम में अक़लियतुनि जे हक़नि जो एतिराम करण जो चयो वियो आहे। असांखे अक़लियती जजनि जे अचण ते ख़ुशी आहे। हुन वधीक चयो त मदीने जी रियासत जो आइन बि सभिनी अक़लियतुनि खे तहफ़ुज़ फराहम करे थो। मदीने जी रियासत खां वधीक असां लाइ ॿियो को मिसाल नथो थी सघे। इस्लाम बि असांखे अक़लियतुनि जो एतिराम करणु सेखारे थो। पेशावर में चर्च खे नुक़सानु पहुचायो वियो। इबादत गाहनि खे नुक़सानु पहुचाइणु हराम आहे। जस्टिस मंसूर अली शाह चयो त दुनिया में असांखे मज़हबी आज़ादीअ जे हवाले सां हेठियनि नंबरनि ते रखियो वियो आहे। सभु बराबरि आहिनि ऐं सभिनी खे आज़ादु हुजणु घुरिजे। इस्लाम अक़लियतुनि सां मोहबत जो सबक़ु ॾिए थो ऐं मज़हब हर इंसान जो ज़ाती मामिलो आहे।